हाँ रुको जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 15 तारीख़ ते सिटी हैदराबाद जी इलेक्शन हुई उन्हीं में जेका रिज़ल्ट आई उन रिज़ल्ट के ख़िलाफ़ सिटी अलायंस पैनल वारनि दोस्तनि अपील कई हुई त असांखे जेको उनजा नताइज उन्हनि ते असांखे तहफ़्फ़ुज़ात असां उनजी अपील जेका मोकिली असां उहा अपील मंज़ूर कई गुज़री ॾिनी असां उन्हनि खे इतलाह ॾिनो कल जे नाले ते कल 28 तारीख़ हुई कल असां उन्हनि खे मोकिलो ॾियो नोटिस भई तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ अची असां ते पंहिंजो ॿुधायो ताकी इलेक्शन कमीशन जेका आहे उहो पंहिंजो फ़ैसिलो करे सघे कल असां उनजो इंतज़ारु कयो उहे दोस्त कोन आया के चवनि पिया असां इंतज़ारु न ठाहियूं के चवनि पिया असांखे का इमरजेंसी आहे असां मुंहिंजो सदारती जेको उम्मीदवार आहे इकबाल साहब उन सां बि राब्तो सहमान लाखान कयो ऐं मीर माशूर सां बि राब्तो कयो पर ॿई दोस्त को बहानो या को बातें उन्हनि सां प्रॉब्लम हुयो या न बराबरि कल कोन आया असां वरी बि राति उन्हनि खे रिपीट करायो हालांकि कल असांजे अॻियां पैनल जा दोस्त जेके असां वटि पहुता हुया नोटिफिकेशन जे लाइ पर असां माज़रत कई त भई असां अञा उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो ॾियूं था ताकी असां इलेक्शन कमीशन चाहे थी त फ़ैसिलो अहिड़ो थिए कि वरी केरु किथे चैलेंज न करे सघे घुरियूं ई बाज़े हुजनि मौक़ो असां वरी बि राति उन्हनि ते चयो अॼु 1 बजे ताईं तव्हां देरि खां देरि 1 बजे ते तव्हां अची वञो पहिरीं तारीख़ ते असां तव्हांजो मौक़ो ॿुधूं था पोइ कमीशन पोइ फ़ैसिलो करे थी सिटी जेको अॼु बि असां 1 बजे खां 2 बजे ते असां इंतज़ारु कयो उहो दोस्त कोन आहे पोइ असांजी मर्कज़ी इलेक्शन कमेटी जेका हुई उन में असांजी अरबाब अली परियार मेंबर हुयो साईं अमान लाहबार मर्कज़ी सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ऐं मां चेयरमैन गालिब खान जमाली असां पाण में मीटिंग कई असां मुतफ़िक़ा तौर ते इहो चयो भई जेकॾहिं असां उन्हनि खे मौक़ो ॾिनो हू कोन आया अपील मंज़ूर कई मौक़ो ॾिनो मौक़ो ॿुधण जो उहे दोस्त कोन आया लिहाज़ा असीं मुतफ़िक़ा तौर ते अॼु जेको आहे सो इम्तिहान पैनल खे असीं जेके नताइज आया हुया 15 तारीख़ ऑन स्पॉट पोलिंग वारे ॾींहं ते असीं उन नतीजनि खे क़बूल कंदे ऐं फाइनल कंदे असीं इम्तिहान पैनल खे कामयाबु कराए पैनल जे सभिनी दोस्तनि खे आप शबीना जी पूरी टीम साईं ज़फ़र जतोई साहब ऐं जेकी पूरी टीम आहे उनजा हिमायती उनजे पैनल जी टीम असां उन्हनि सभिनी खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं इहा उमेदु कयूं था त जहिड़े नमूने सां तव्हां फाइट कई आहे जहिड़े नमूने सां तव्हां जमहूरियत जो मुज़ाहिरो कयो आहे सिटी जी इलेक्शन में उन इलेक्शन में मां हिकिड़ो मुशाहिदो मुंहिंजो इहो आहे त इन पैनल में मेजॉरिटी में जेके सभु दोस्त नवां आहिनि पिया ऐं नवां आहिनि थियण जे करे एॾी फाइट करणु ऐं हैदराबाद असां मां सॾींदो आहियां पेटेल जो GH थियो आहे हैदराबाद सिटी ऐं हैदराबाद डिस्ट्रिक्ट जेको पहिरियों तव्हां हिते तव्हांजी इलेक्ट्रोपेट आहे इलेक्ट्रोपेट में लिखियलु आहे फर्स्ट सेक्रेटरीट उहो आहे हैदराबाद ऐं सेक्रेट जेको सेक्रेटरीट आहे उहो असांजो जेको आहे पंहिंजो फ्लैट आहे गार्डन चपल गार्डन में सोराकोट में उहो सेक्रेट आहे पहिरीं सॼी हैदराबाद त हैदराबाद जो ज़िलो हैदराबाद सिटी ई दिलि आहे पेटेल उन में तव्हांजो फर्स्ट टाइम अचणु ऐं फाइट करणु ऐं जमहूरी अंदाज़ में फाइट करणु ऐं उहो पंहिंजी फतेह हासिलु करणु उनजे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजनि ऐं ज़िले वारी इलेक्शन में बि ईअं जमहूरियत जो मुज़ाहिरो कंदो ऐं ज़िले खे जेको आहे उहो तव्हां कामयाबु कराए ॾींदो तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजनि मां पाक शबीना खे गुज़ारिश कंदुसि त मूंखां अॼु पंहिंजो सिटी आपा शबीना
कल्याण पैनल जिंदाबाद, कल्याण पैनल जिंदाबाद, आपा शबीना जिंदाबाद, उसकी काबीना क्रांतिकारी जमानी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद अली अहमद मकान जिंदाबाद, कल्याण पैनल जिंदाबाद, कल्याण पैनल जिंदाबाद, आपा शबीना जिंदाबाद, आपा शबीना वीडियो जरा करें। आप सबका बहुत शुक्रिया। मैं मरकज़ी काबीना का बहुत शुक्रगुजार हूँ। सर गाजी खान जमाली साहब, सर इम्तियाज़ लुंड साहब और जनाब अमानुल्लाह मेहर साहब, जिन्होंने इतना बेहतरीन और साफ शफाफ इलेक्शन कंडक्ट कराया सिटी के अंदर। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हम उस वक्त जब फॉर्म उन लोगों का जमा नहीं हुआ था और हम लोग अनफोज हो गए थे, मुझे ऐसा लग रहा है कि शायद अल्लाह पाक ने ये हमारे लिए खुशकिस्मती रमज़ान के बाबरकत महीने में लिखी थी, तो अल्लाह ताला ने इलेक्शन जितवा के हमें ये खुशी जो है नसीब की। बहुत शुक्रिया सर गाजी खान साहब। हमें बहुत डराया गया था यहाँ के लिए कि मरकज़ जो है वो आप लोगों को लूट के खा जाएगा, ये वो। मैं रोजे से हूँ इस वक्त और सर गाजी खान साहब हमारे साथ खड़े हुए। पाई पेनी हमने इनको अदा नहीं की है, बिल्कुल भी नहीं, 1 रुपया अदा नहीं किया है हमने इनको। अल्हम्दुलिल्लाह सर गाजी खान ने जो हमारे साथ वादा किया था, क्योंकि हमें कुछ खदशात थे, अल्लाह का शुक्र है वो दूर हुए। सर दादू से आए इम्तियाज़ लुंड साहब और उनकी टीम, इनकी काबीना का भी हम बहुत शुक्रिया अदा करते हैं कि इतनी दूर से वो आए और उन्होंने उस पैनल को भी मौका दिया। जाहिर है उनका जमहूरी हक है, उनको भी सुनना चाहिए। उनके जो भी खदशात थे इन्होंने उनको भी सुना, उसके बाद उन्होंने हमें क्लियर कर दिया। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह कि आज हमारी कामयाबी का साफ शफाफ इलेक्शन के बाद हमें हमारा नोटिफिकेशन आज हमें दिया। और इंशाअल्लाह ताला मैं सिटी के उन वोटर्स का, तमाम वोटर्स का शुक्रिया अदा करती हूँ जिन्होंने हमें वोट दिया और हम पे एतमाद किया। और इतने सख्त हालात में पाँच ग्रुप मिलकर हमसे इलेक्शन कर रहे थे, इतने सख्त हालात में लोगों ने अंदर जाके साइलेंट वोट भी हमें दिया है अल्हम्दुलिल्लाह। तो मैं उनका भी शुक्रिया अदा करती हूँ और उनसे वादा करती हूँ कि जो आपने हम पे एतमाद किया है, इंशाअल्लाह ताला वो एतमाद पे हम लोग पूरे उतरेंगे। नए बच्चे अपॉइंटमेंट के जो परेशान है, सबसे पहले उनकी सैलरी पे हम लोग काम शुरू करेंगे और कर भी चुके हैं अल्हम्दुलिल्लाह। गाजी खान साहब आपका बहुत शुक्रिया, आपकी पूरी टीम का बहुत शुक्रिया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हमारे सीके सदर है सर अली अहमद साहब का मैं कौन से लफ्जों में शुक्रिया अदा करूँ, मैं शुक्रिया नहीं अदा कर सकती, लेकिन इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला ने चाहा तो हम सब साथ हैं। आने वाले वक्तों में भी हम सब साथ हैं इंशाअल्लाह ताला, के साथ खड़े रहेंगे इंशाअल्लाह। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। थैंक यू सर।